मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बाक़ी खाना काबा की तरफ पैर करण बिल्कुल मकरू तरीमी हराम अमल आहे, बिल्कुल हराम अमल आहे। कोई भी मुसलमान खाना काबा की तरफ पैर करे सुतो हे मुसलमान इंतहाई गुनाहगार घणो थींदो। छाजे करे काबो ताज़ीम वारो आहे। खाना काबा इन पूरी दुनिया के अंदर तमाम मस्जिदूं, हे असांजी मस्जिद, लाड़काने जूं मस्जिदूं, पाकिस्तान जूं मस्जिदूं, कराची जूं मस्जिदूं, दुनिया जूं तमाम जूं मस्जिदूं, पर खाना काबा जे हैसियत में मक़ाम में दुनिया जी का मस्जिद नथी अचे। ऐं अहिड़ी तरह ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद नबवी, इन जे मुक़ाबले में दुनिया जी काई मस्जिद न आहे। टे नंबर ते बैतुल मक़दस, इन मस्जिद में दुनिया जूं तमाम मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि, सभु तमामु बहितर घर आहिनि, सभिनी में अल्लाह जी रहमत जेको नाज़िल थींदी आहे, पर अल्लाह ताला मक़ाम कंहिं कंहिं जा रखे छॾिया आहिनि। खाना काबा जो पंहिंजो मक़ाम आहे, मस्जिद नबी जो पंहिंजो, बैतुल मक़दस जो पंहिंजो, ऐं इन असांजी मस्जिद जो पंहिंजो मक़ाम आहे। बाक़ी कंहिं मुसलमान जे लाइ बिल्कुलु मुनासिब न आहे, जाइज़ बि न आहे, गुंजाइश बि न आहे जो पंहिंजा पेर जेको आहे खाना काबा जी तरफ़ करे सुम्हे। अगरि करे सुम्हंदो इंतिहाई गुनाहगार थींदो। बाक़ी टे अल्लाह ताला ऑप्शन कढी छॾिया, ओलह जी तरफ़ पेर कयो सुम्हो, ॾखण जी तरफ़ जेको आहे पेर करे सुम्हो, मजबूरी हालत में जेकॾहिं अगरि को उत्तर जी तरफ़ पेर करे थो त उनजी बि उलमा कुझु गुंजाइश लिखी आहे, पर असां अमूमन उत्तर जी तरफ़ पेर न कंदा आहियूं। छाजे करे इन उत्तर जी तरफ़ बैतुल मक़दस आहे, जेको बि उहो बि ताज़ीम वारो आहे, पर वॾे में वॾी जेकी ताज़ीम आहे उहा खाना काबा जी जेको आहे ताज़ीम आहे।